अस्सलाम वालेकुम। आबाद करदसो तमामु अहम वीडियो आहे। जिन खे सब्सिडी मिली आहे उहे अगरि हुकूमत खे कणिक न ॾींदा त छा थींदो, इन टॉपिक ते पाण ॻाल्हायूं था। पर कल्ह जेको ही नोटिफिकेशन आहे उन जे बारे में पाण ॻाल्हाईंदासीं। त हीअ नोटिफिकेशन 3 अप्रैल 2026 जो आहे। हिकिड़ो हिन जो ॿियो बि पेज आहे जंहिं ते डायरेक्टरेट जनरल एग्रीकल्चर एक्सटेंशन सिंध जी सिग्नेचर बि आहे। ठीकु आहे। हिन नोटिफिकेशन जो मतिलबु इहो आहे त जन माण्हुनि खे आबादगार न, आबादगार उहो हूंदो आहे जंहिं वटि ज़मीन हुजे, ज़मीन जो सतो फार्म हुजे, उन खे माना जन माण्हुनि खे सब्सिडी मिली आहे। उन्हनि जी ज़मीन हक़ी ज़मीन कोन्हे को, उन्हनि खे करप्शन करे मुख़्तियारकार या एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट या ऑन फार्म वाटर मैनेजमेंट डिपार्टमेंट जे तरफ़ां पैसा वठी करे ग़लति एंट्रियूं करे उन्हनि जो जेको आहे उन्हनि खे हारी कार्ड ऐं सब्सिडी ॾिनी वई आहे। उहे माण्हू परेशान थियनि जन जी न को ज़मीन आहे उन्हनि खे सब्सिडी मिली आहे, न को उन्हनि कणिक काई आहे उन्हनि खे सब्सिडी मिली आहे। त गवर्नमेंट जो जेको मक़सदु हुयो त असां सब्सिडी इन जे करे ॾियूं था त माण्हू आबादगार कणिक काइनि। हाणे परेशान उहे थियनि जन जी ज़मीन बि कोन्हे को, सतो फार्म बि कोन्हे को, उन्हनि कणिक बि न काई आहे। उन्हनि खां रिकवरी थींदी ऐं थियणु घुरिजे, असांजो इहो मुतालबो आहे। पर जेके आबादगार आहिनि जंहिं वटि हिकिड़ो वेसो, हिकिड़ो जरेब, हिकिड़ो एकड़, हिकिड़ो 28, हिकिड़ो बिलाक, हिकु 25 एकड़ खां जेको आहे माना ॿनी घटि आहे, उहे सब्सिडी जा हक़दार आहिनि। उन्हनि कणिक पोखी आहे न पोखी आहे उहा ॿी ॻाल्हि आहे, पर उहे आबादगार आहिनि, उन्हनि खे माना सब्सिडी मिलणु उन्हनि जो हक़ु आहे। अहिड़ी सूरत हाल में उन्हनि खे सब्सिडी मिले। पर जन वटि ज़मीन कोन्हे का, गवर्नमेंट उन्हनि खे जी पैसा ॾिए, सदा पैसा ॾिए, असां उन्हनि जी का बि मुखालफ़त नथा कयूं। पर आबादगारनि जो हक़ु, आबादगारनि जी सब्सिडी न ॾिए, ॿिए कंहिं बि खाते में ॾिए, कंहिं बि तरीक़े सां ॾिए, असां उन्हनि जा मुखालिफ़ न आहियूं। इहा थी वई हिन नोटिफिकेशन जी वज़ाहत। हाणे ईंदासीं त सब्सिडी मिली आहे, ज़मीन जो सतो फार्म अगरि इहो क्लियर थी वई ॻाल्हि, जेके आबादगार आहिनि उहे बिल्कुलु बि परेशान न थियनि, इहा ॻाल्हि थी वई। हाणे हिकिड़ो मसइलो आहे, ज़मीन आहे, हारी कार्ड मिलियो आहे पर पैसा न आहिनि मिलिया, त ज़ाती राय इहा आहे त हाणे पैसा मुश्किल मिलनि। ठीकु आहे। छो जो हिन माना प्रोजेक्ट में या हिन सब्सिडी प्रोग्राम में तमामु हाई लेवल जी करप्शन आहे। तव्हांखे हारी कार्ड मिलियो आहे या तव्हांखे सिर्फ़ु मैसेज आयो आहे त तव्हांखे पैसा न आहिनि मिलिया, हाणे उहे पैसा तव्हांखे मुश्किल सां मिलनि। या तव्हांखे DAP जा पैसा मिलिया आहिनि, यूरिया जा न आहिनि मिलिया, या यूरिया जा मिलिया आहिनि, DAP जा पैसा न आहिनि मिलिया, हाणे उहे तव्हांखे पैसा मुश्किल सां मिलनि। ठीकु आहे। इहा ॻाल्हि वाज़े क्लियर आहे त माना जेके पैसा जिन खे मिलणा हुया उहे मिली विया, अॻिते पैसा असांजी ज़ाती राय आहे त तव्हांखे मुश्किल मिलनि। पोइ तव्हांखे हारी कार्ड हींअर मिलियो आहे, महीनो पहिरियां मिलियो आहे, तव्हांखे मैसेज आयो आहे, पैसा कोन आया आहिनि, हारी कार्ड आयो आहे, पैसा कोन आया आहिनि, त इन जो मतिलबु इहो आहे त थी सघे थो मतां तव्हांखे मुश्किल मिलनि। पर गवर्नमेंट जेकॾहिं साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कंदी त मतां तव्हांखे मिली सघनि था। इन में असां चऊं था त जेके हक़दार आबादगार आहिनि उन्हनि खे पैसा सब्सिडी मिलणु घुरिजे। ठीकु आहे। हाणे इहो हिकिड़ो सुवालु मुसलसल असांखे पुछियो थो वञे, जन कणिक न आहे ॾिनी छा थींदो। ॾिसो आबादगार दोस्तो, जन आबादगारनि जी 5 एकड़, 1 खां 5 एकड़ ज़मीन आहे, उहो कणिक गवर्नमेंट खे कीअं ॾेई सघे थो। ठीकु आहे। कणिक जो माना हू पंहिंजे खाइण जे लाइ कनि, थ्रेशर ॾियनि या ॿिया जेके मसाला आहिनि, उन हिसाब सां थी सघे थो गवर्नमेंट उन्हनि सां रिआयत बि कंदी। ठीकु आहे। या उन्हनि जी सब्सिडी या कार्ड वग़ैरह ब्लॉक न कंदी। पर मुंहिंजी ज़ाती जेका राय आहे, मुंहिंजी जेका ज़ाती इंफॉर्मेशन आहे, तव्हांजा कार्ड या सब्सिडी बंदि न थींदी। हाणे त ख़ुदा बहितर ॼाणे को सब्सिडी अचे या न अचे, हाणे त मुश्किल थो लॻे का सब्सिडी ईंदी। पर जेकॾहिं का सब्सिडी ईंदी तव्हांखे हारी कार्ड तव्हांजो आहे त उन जे थ्रू मिलंदी, या तव्हांखे पहिरियां जंहिं तरीक़े सां मिली आहे उन तरीक़े सां मिलंदा। पर हाली फ़िलहालु कंहिं सब्सिडी जो प्रोग्राम गवर्नमेंट जे तरफ़ां कोन्हे को, छाकाणि त हिन सब्सिडी में एॾी करप्शन थी आहे जो हाणे जेको आहे गवर्नमेंट फ़िलहालु कंहिं बि प्रोजेक्ट जे बारे में मूंखे ज़ाती ईअं थो लॻे त मतां न सोचे। हालांकि सब्सिडी ॾियणु घुरिजे, अहिड़ी महांगाई दौर में आबादगारनि जे लाइ वॾी सपोर्ट आहे। कणिक जो रेट छो वधियो, इहा ॻाल्हि तव्हां सोची आहे त कणिक जेका असांजी मार्केट में तमामु हाई रेट ते 4000, 4200, 4300 ते कणिक पहुती आहे, त उहा छो पहुती आहे।
उहा हिन मसइले जे करे पहुती आहे। जन आबादगारनि वटि खे सब्सिडी मिली, सॉरी आबादगार न चवंदासीं, उनखे माण्हू चवंदासीं। जन माण्हुनि खे सब्सिडी जा पैसा मिलिया, उन्हनि जी ज़मीन कोन हुई, गवर्नमेंट ऐलान कयो त फ़ी एकड़ ते तव्हां 12.5 मण असांखे ॾियो। शुरू में गवर्नमेंट इहो ऐलान कयो हुयो। पोइ उन्हनि माण्हुनि ॾिठो त हाणे त असां परेशान थी वियासीं, असां पैसा त 25 17 12 अरिड़हं एकड़नि जा वठी चुका आहियूं। हाणे उहे माण्हू जेकॾहिं 10% हुया 5% हुया, उहे माण्हू भॼणु लॻा मार्केट मां। हुननि चयो त असांखे 3000 3100 3200 3300 में कणिक मिले थी, असां गवर्नमेंट जे गोदाम ते जमा कराईंदासीं, उहा 3500 रुपए जे फ़ी मण जे हिसाब सां असांखे मिलंदी, प्लस में 60 रुपया कटे जा बि मिलंदा। उहे माण्हू जॾहिं मार्केट में आया त मार्केट मां असांजी कणिक ख़तमु थी। कणिक जॾहिं ख़तमु थी त उन जो रेट वधियो। इहो माना मसइलो थियो। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां मतिलबु जेकॾहिं आबादगार आहियो त सब्सिडी हिकु वाहिद हल न आहे। सब्सिडी खां सवाइ बि अॻे जहान हले पियो। मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त इनशा ताला तव्हांजी सब्सिडी या तव्हांजा हारी कार्ड ब्लॉक न थींदा, छो जो इन तव्हांजे हारी कार्ड तव्हांखे मिलण जे लाइ जेतिरी जफ़ाकशी गवर्नमेंट कई आहे, जेतिरी जफ़ाकशी इदारनि कई आहे, जेतिरी जफ़ाकशी तव्हां कई आहे, इन ते करोड़े रुपया ख़र्च थिया आहिनि। इन खे जेकॾहिं गवर्नमेंट बंदि कंदी त हिकिड़ी नाकाम गवर्नमेंट चइबी। इहे तव्हांजा बंदि कोन थींदा। पर जिते बि करप्शन तव्हांजे तरफ़ां आबादगारनि जे तरफ़ां या गवर्नमेंट जे तरफ़ां थी आहे त उन जी इंक्वायरी गवर्नमेंट करे सघे थी। तव्हां इन ॻाल्हि खां परेशान न थियो त गवर्नमेंट पहिरियां वाज़े कोन कयो हो त असां जेको आहे सब्सिडी ॾींदासीं त तव्हां खां कणिक वठंदासीं। इहो गवर्नमेंट ऐलान 1 अप्रैल ते कयो ऐं सेंटर जेको आहे 20 अप्रैल खां पोइ खुलिया, अञा बि पोइ खुलिया। पोइ जॾहिं माना मार्केट मां माण्हुनि ॾे कणिक निकिरी वई त हाणे माण्हू छा कनि। ठीकु आहे न। त जॾहिं कणिक आबादगारनि वटि हूंदी कोन त गवर्नमेंट खे छा ॾींदो। मसइलो सॼो जेको हींअर इहा हलचल मची वई आहे न, त गवर्नमेंट जे सेंटरनि ते फूड डिपार्टमेंट खे 20% बि जेको आहे माना कोन थी मिले कणिक। ठीकु आहे। गवर्नमेंट जेको 9 लख ऐं 73 या 75,000 या 900 मैट्रिक टन कणिक हुई, उहा माना पूरी थिए नथी। उहा सम्झो त 4 लख मैट्रिक टन बि कोन पई, 3 लख मैट्रिक टन बि कोन मिली आहे। माना तमामु घटि कणिक मिली आहे। इन जे करे इहो मसइलो थो थिए। ठीकु आहे। सो हाणे तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं गवर्नमेंट सब्सिडी तव्हांजी बंदि बि कंदी या हारी कार्ड ब्लॉक बि कंदी त गवर्नमेंट इन ते वॾो हिकिड़ो डिसीशन वठंदी, वॾी हिकिड़ी मतिलबु कमेटी विहारींदी। अहिड़ो को बि डिसीशन कोन थींदो। तव्हां तसली रखो, पुरुउमीद रहो, इनशा ताला अहिड़ो को मसइलो कोन ईंदो। पर असांजो मुतालबो आहे जिन खे ग़लति सब्सिडी मिली आहे उहा मुख़्तियार कार जे तरफ़ां मिली आहे, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जे तरफ़ां मिली आहे, फील्ड असिस्टेंट जे तरफ़ां मिली आहे, ऑन फार्म वाटर मैनेजमेंट जे तरफ़ां मिली आहे। उन्हनि ते सख़्तु इंक्वायरी कई वञे। जिन ग़रीबनि खे अञा ताईं बैंकनि जा धिका ऐं HBL कनेक्ट जा धिका, ऑफिसनि जा धिका, उते तज़लील थी आहे आबादगार औरतुनि जी ऐं मतिलबु बुज़ुर्ग आबादगारनि जी, नौजवान आबादगारनि जी जेका तज़लील थी आहे, उन जो अज़ालो ज़रूरु थियणु घुरिजे। सख़्तु सज़ा जेसीं ताईं न ईंदी त असांजी ज़राअत असांजे हथां वञे पई थी। असांजो मुतालबो आहे त मुख़्तियारकार हुजे, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट हुजनि, उन खां अलावा जेकॾहिं ॿिया माण्हू जेके बि मुल्ज़ उन्हनि सां जेको आहे थी वञे, मतिलबु इंक्वायरी कई वञे, उनखे सज़ा ॾिनी वञे। सज़ा न मिलंदी त वरी इहे पिया कमु हलंदा। ॿी ॻाल्हि इहा आहे त सेंटर देरि सां खुलिया। आबादगारनि कणिक जेका हुई, आबादगार सेंटरनि ते पोयां विया, वीडियोज़ रखियूं, मतिलबु एप्लीकेशन ॾिनऊं त सर सेंटर कोन्हे। आबादगार कणिक ॾियण जे लाइ तयारु हुया पर उते सेंटर हुया ई कोन। इहा बि गवर्नमेंट न हली आहे। फ़ौती खाते वारनि खे को बि हारी कार्ड न मिलंदो। फ़ौती खाते वारनि खे सब्सिडी मिली सघे थी, मिली हुई, पर हारी कार्ड जेको मिलियो आहे उन में बि करप्शन थी आहे। मुख़्तियार कार्ड ॾियारियो आहे, एग्रीकल्चर एक्सटेंशन ॾियारियो आहे या सिंध बैंक ॾियारियो आहे, उन्हनि ते बि इंक्वायरी थियणु घुरिजे त जॾहिं गवर्नमेंट जो ऐलान हो त फ़ौती खाते खे कोन मिलंदो त उन्हनि खे छो मिलियो। ठीकु आहे न। जॾहिं गवर्नमेंट हिकिड़ो ऐलान करे थी त उन घटि में घटि ऐलान ते त पंहिंजे ते मतिलबु अमल दरामद कराए। ठीकु आहे। जिन खे मिलिया आहिनि त असां इहे न चवंदासीं त सही थियो आहे, आबादगारनि जो फ़ाइदो आहे। फ़ौती खाते वारनि जे लाइ सब्सिडी हुई, फ़ौती खाते वारनि जे लाइ हारी कार्ड न हुयो, पर मिलियो आहे त छो मिलियो आहे, इहो ग़लति अमल थियो आहे।
हाणे इन में तव्हांजा सवाल, इन जे तव्हांजा कमेंट्स, तव्हांजा जेके ॻाल्हियूं हुजनि असांखे कंदा कयो, इख़लाक़ जे दायरे में कंदा कयो। ॾिसो असां तव्हांजी रहनुमाई कयूं था, असां आबादगारनि जी रहनुमाई था कयूं। बाक़ी जेके चोर ठग या ॿिया माण्हू उन्हनि जी असां न को हिमायत कंदासीं, आबादगारनि जी हिमायत में कंदासीं। इदारनि खे बि हक़ सच चऊं था। इहे असांजे लाइ वॾा मसइला क्रिएट थींदा, पर उनजे बावजूदि असां तव्हांजी रहनुमाई कंदा अचूं था, इनशा ताला कंदा रहंदासीं। परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तव्हां लिखंदो, वीडियो खे शेयर कंदो, आबादगारनि जी रहनुमाई थींदी। इहो तव्हां सभिनी जो असांजो फ़ाइदो आहे। असां चऊं था साफ़ शफ़ाफ़ जेके प्रोग्राम उहे हलनि ऐं सिंध गवर्नमेंट सिंध खे जी ज़राअत खे बचाए, आबादगार सिंध जी ज़राअत खे बचाइनि। इहो असां लाइ वॾो हिकिड़ो असासो आहे। मईशियत खे, मुल्क खे, ज़िले खे, आबादगारनि खे, हारी खे इहा ज़राअत ई मथे आणे सघे थी। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि जे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।